जीअं त नाज़रीन असीं हींअर मौजूदु आहियूं बारह शहर जे 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॻोठ कबूल तुनिया जे ॿाहिरियां जेके आहिनि भट्ठा, जिथे अॼु मज़दूरनि जो आलमी ॾियारो आहे। अॼु आलमी ॾियारे जे हवाले सां जेके अॼु वारा जा मज़दूर आहिनि उहे पंहिंजे भठनि ते मज़दूरी करे आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। माण्हू महिनत कयूं 400-500 सही ॾियारी थी मिले नथा किन बचड़े कारो वटि वठी करे खारायूं मज़दूरी माण्हू आहे। राजा पैसा नथा ॾियनि, ॾुकण नथा ॾियनि, मज़दूरी पूरी नथी पए, नथा अचूं त ॾियारी कोन थी मिले, पूरी कोन थी पए। असांजी मज़दूर माण्हू आंधे खांधे वारा ख़बर पवंदी वारी भठे जी मज़दूरी वारो की तगारी जी भई मज़दूरी ॿिए जान असांखे छे कंदे जो ॾियारो आलमी ॾियारो आहे। असांखे मज़दूरनि खे मालिक कमायूं त खाऊं, न त असांखे ॾियारी नथी मिले। इन जे करे असां रोज़गार ते आया आहियूं, शाम मिलंदी तॾहिं खाईंदासीं। असांखे छुटी जो ॾींहुं आहे, छुटी असांखे न मिली आहे। जीअं त नाज़रीन अवी मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो उहो चवणो हुयो त जेकॾहिं असीं मज़दूरी करणु नथा अचूं त असांखे सिठियूं जेके आहिनि उहे ॾियारी था ॾियनि, ऐं ॾियारी न मिलण सबबु जेके असांजा बचा आहिनि उहे बुख जे वेलो वेहण ते मजबूर थी वेंदा। थियणु त ईअं घुरिबो हुयो त अॼोके ॾींहुं ते उन्हनि खे आज़ादी ॾियणु खपंदी हुई, उन्हनि खे चङा घर वेठे राशन ॾियणु खपंदो हुयो, उन्हनि खे मज़दूरी ॾियारी ॾियणु खपंदी हुई, पर उन्हनि न ॾिनी आहे। कैमरामैन फज़ल सां गॾु असगर मिरासी, सिंध टीवी न्यूज़ वारा।